अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सचाई न्यूज़ स्टूडियो में लाइव कमांड पावर सां मुखातिब आहियां। अॼु मुंहिंजो हिन स्टूडियो में साथ ॾींदो असांजो सोशल मीडिया प्रेस क्लब मदईजी जो नओं मुंतखब सदर ज़मीर हुसैन गांगरो। जी ज़मीर महिरबानी, हेॾे स्क्रीन ते चओ न। महिरबानी महिरबानी कमांडो साहब, ईअं चओ। महिरबानी कमांडो साहब तव्हांजी। उन टॉपिक ते जेको आहे सो डिस्कस कयां। मूंखे उन चयो त भाऊ थोरो वरी मटियूं हिनखे थोरो ठाहे लाइट हो न बीज हे तुंहिंजी ते बर हलो हिते माना सियासी हमदर्दियूं लॻा पियल आहिनि ऐं माज़ी में जॾहिं महर ऐं कमारिया ऐं जेके आहिनि इहे ॻाल्हि डिघी थी वञे। लाइट हो लाइट हा लाइव न आहे अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हो जेको आहे न टकोरे ते हणंदासीं। दोस्तो, कुझु वक़्तु पहिरियां हितां जो जेको सियासी रहनुमा आहे अली ख़ान राजड़, जंहिंजो हिन वक़्तु सियासी वाबस्तगियूं महर हाउस सां लॻा पियल आहिनि, उहे अली ख़ान जो नालो अली ख़ान राजड़। हलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन मां तव्हां सां हिकिड़ी अहम अली ख़ान जो नालो खणे थो वरी